अल्हम्दुलिल्लाह हींअर असां वटि असांजो ॿाहिरियां आयल मेहमान उलमा किराम हज़रत अल्लामा व मौलाना साईं अताउर रसूल मौजूद आहे। हज़रत अल्लामा व मौलाना साईं अताउर रसूल सिकंदरी साहब लाना अज़ीम व बल्लगना रसूलुहु नबियुल करीमुल अमीन सुभान अल्लाह व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश-शाकिरीन वज़-ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। वो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो, जान है वो जहान की, अरे जान है तो जहान है। मुझा दोस्तों अजीज़ो अज तव्हां सां दस्तारे फज़ीलत जे हिन प्रोग्राम में शरीक आहियूं जिनमें हाफ़िज़न सगोरन जूं दस्तारूं थी थियूं। इन्हनि हाफ़िज़न सगोरन जो वॾो शान ऐं मक़ाम आहे छो त क़ुरान करीम जे हरफ हरफ खे उन्हनि यादि कयो आहे। सम्झो था न ॻाल्हि खे? ॾाढा सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। हरफ हरफ खे उन्हनि यादि कयो आहे, हरफ हरफ खे उन्हनि सीने में सांढियो आहे, पढ़ियो अथऊं क़ुरान करीम जी तिलावत कई अथऊं। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु राविया मदीने वारे मीर फरमायो जे कुरान करीम जी तिलावत कई, कुरान करीम के पढ़ियो, मन क़रअल क़ुरआन फस्तज़हरहु व अहल्ल हलालहु व हर्रम हराम। जे कुरान करीम के पढ़ियो, जे कुरान करीम के सीने में सांढियो, जे कुरान करीम जो हरफ हरफ पढ़ियो, कुरान करीम में जिन शइ जो हुक्म आयो ये शयूं हलाल हैं उन्हनि खे हलाल मञे। अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो व अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात व्यापार खे हलाल कयो आहे व हर्रमर रिबा ऐं व्याज खे हराम कयो आहे, ज़िना हराम आहे। अल्लाह ताला फरमायो वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा। ज़िना का परे भजो, इहो बुरो फेल आहे। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेका शइ हलाल आहे या कुरान करीम में उनखे हलाल मञे, जेका शइ हराम आहे या कुरान करीम में उनखे हराम मञे। व्याज खां परे भगो, शराब नोशीअ खां परे भगो, ज़िनाकारीअ खां परे भगो। कुरान करीम के सीने सां सांढे अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। उन जे लाइ जन्नत जा बाग़ात आहिनि, उन जे लाइ जन्नत जो नहरूं आहिनि। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था वशफ़अहु फ़ी अशरतिन मिन अहलि बैतिही कुल्लुहुम क़द वजबत लहुन नार। ऐं उहो कुरान करीम पढ़ण वारो, कुरान करीम के सीने में सांढण वारो पंहिंजे उन्हनि घर बातिन जिन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो आहे उन्हनि खे जहन्नम खां आज़ाद कराए ऐं उन्हनि खे जन्नत में वठी वेंदो आहे। त कुरान करीम जो हाफ़िज़ वठी वेंदो आहे। सुभान अल्लाह। वॾो शान आहे कुरान करीम जो, वॾो मक़ाम आहे। मदीने वारा मीर सरापा रहमत बणिजी आया, सरापा मौजज़ो बणिजी आया। उहो महबूब मदीने जे पाक शहर में आहे। अबा जेके मदीने जी सिक याद मत करे सुभान अल्लाह त चई सुभान अल्लाह। मदीने जो शहर शान वारो है सारी दुनिया जे शहरन खां है महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अज ताई उते है मुझे सोहणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहर का। सुभान अल्लाह। नारे तकबीर। मदीने जो शहर रहमतन जो बहर। अज भी मदीने वारा मीर मदीने जे पाक शहर में आरामी आहे। ओ मदीने वारो मीर असां तव्हां जे जा उम्मती आहियूं। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो आहे। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जो वॾो शान ऐं मक़ाम आहे जेको
मुअज्जिन जेको आज़ान ॾियण वारो अज़ान ॾींदो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने वारे मीर जी खिदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह मारा तो ख्वाब लदो मदीने वारे मीर फरमायो ॿुधाए कहिड़ो ख्वाब हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने वारे जी खिदमत में हाज़िर थियो या रसूल अल्लाह मां बि ख्वाब लदो भई मां पंहिंजा ख्वाब ॿुधायो ॿिनी ख्वाब ॿुधाया जंहिं त असां आज़ान ॿुधीसीं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ये आज़ान जा लफ्ज़ ॿुधाए मदीने वारे मीर फरमायो ये आज़ान जा लफ्ज़ ए अब्दुल्लाह इब्न ज़ैद ये आज़ान जा लफ्ज़ वञो वञी हज़रत बिलाल खे सेखारे सुभान अल्लाह उन ॾींहं खां वठी आज़ान जो सिलसिलो शुरू थियो हज़रत उमर फारूक जो इहो ख्वाब हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ैद जो इहो ख्वाब जंहिंखे मदीने वारे मीर हकीकत में तब्दील कयो आहे सुभान अल्लाह जंहिंखे मदीने वारे मीर हकीकत में तब्दील कयो हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ैद हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु के आज़ान सिखारिया मदीने वारे मीर फरमायो ए बिलाल पंहिंजे कन्ननि में आंगुरियूं विझी करे ऐं आज़ान ॾे हज़रत बिलाल आज़ान ॾींदो हो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो जेकॾहिं अव्हांखे ख़बर पइजी वञे आज़ान में केतिरो अजुर आहे जेकॾहिं अव्हांखे ख़बर पइजी वञे आज़ान में केतिरो सवाब आहे त अव्हां जे विच में साहबियो तलवार हले मां वारो वठां मां आज़ान चवां मां आज़ान चवां मां आज़ान चवां मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़यामत जो ॾिहाड़ो थींदो क़यामत जे ॾिहाड़े ते मुअज्जिननि जे लाइ जन्नती ॾाचियूं ईंदियूं अब कहिड़ियूं ॾाचियूं ईंदियूं जन्नती ॾाचियूं ईंदियूं मदीने वारे मीर फरमायो मां मुस्तफ़ा करीम जे उम्मत जा जेके मुअज्जिन आहिनि अब सुबुह जो आज़ान ॾाढी ॾुखी आहे निंड फिटाइण ॾाढी ॾुखी आहे या न हाँ सही निंड फिटाइण ॾाढी ॾुखी आहे मुअज्जिन आज़ान चवनि था सुबुह वारे टाइम ते असर वारे टाइम ते उथनि था आज़ान ॾियनि था ॿिए वारे टाइम ते आज़ान ॾियनि था टे वारे टाइम ते आज़ान ॾियनि था सिजल ते वारे टाइम ते आज़ान ॾियनि था सुमणीअ वारे टाइम ते आज़ान ॾियनि था मदीने वारे मीर फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो क़यामत जे ॾिहाड़े ते इन्हनि जे लाइ अल्लाह ताला जन्नती ॾाचियुनि जो बंदोबस्त कंदो ये ॾाचियुनि ते सुवार थी हलंदा पर उन्हनि जो अॻुवान हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु हूंदो हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु अॻियो हलंदो माण्हू पुछंदा हे केरु हर को पुछंदो हे केरु माण्हू जॾहिं सुवाल कंदा आवाज़ ईंदो हे महबूब करीम जा उहे उम्मती हा जेके सुबुह जो बि आज़ान चवंदा हा मंझंदि जो बि आज़ान चवंदा हा टे वारे टाइम बि आज़ान चवंदा हा सिजल ते वारे टाइम ते बि आज़ान चवंदा हा सुमणीअ वारे टाइम ते आज़ान चवंदा हा अल्लाह जे तरफ़ां उन्हनि जे लाइ ये इनाम आहिनि ये इकराम आहिनि ॿिया सभु माण्हू परेशान ख़ौफ़ में मुब्तला पर जेके मुअज्जिन हूंदा जन्नती ॾाचियुनि ते सवार हूंदा पर ईअं कोन हलंदा अॻियां अॻियां हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु हूंदो ऐं सभई आज़ानूं चवंदा हलंदा वेंदा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं मेराज वारी रात थी मां जन्नत में दाख़िल थियो असां तव्हांजे महबूब जो शान ऐं मक़ाम निरालो आहे मर्तबो ऐं मान निरालो आहे अल्लाह ताला जा एहसान जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे इमामुल अंबिया अता फरमायो आहे त मथे करे सुभान अल्लाह असांखे नबीन जो सरदार मिलियो आहे इमामुल अंबिया मिलियो आहे वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला तो मत करे सुभान अल्लाह वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला मदीने वारे मीर फरमायो मां जन्नत में दाखिल थियो जन्नत में वयो मैं ॾिठुम त गुंबद ठहियल आहे मोतियुनि जो गुंबद ठहियल आहे मुश्क जी खुशबू अची रही आहे अतर जी खुशबू अची रही आहे हे जिब्रील हे कंहिंजे लाइ तयार थियो आहे या रसूल अल्लाह अवां जा उम्मती मदीने वारे मीर फरमायो मुंहिंजा कहिड़ा उम्मती मदीने वारे मीर खे हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवां जा उहे उम्मती जेके मुअज्जिन बि आहिनि ऐं पेशवाम बि आहिनि असां मुअज्जिननि जे बारे में घटि वधि ॻाल्हायूं असां पेशवाम जे बारे में घटि वधि ॻाल्हायूं
अचे त उन अज़ान जो अवां जीअं जवाब आयो जवाब अवां ॾियो तव्हांखे अल्लाह ताला लख नेकियूं अता फरमाईंदो अवां घणियूं नेकियूं मिलंदियूं लख नेकियूं अवांखे मिलंदियूं ऐं अल्लाह ताला तव्हांजा 1000 दर्जा बुलंद फरमाईंदो उन्हनि औरतुनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला जेकर इहो त असां औरतूं थियूं अवांखे अर्ज़ु कयूं मदीने वारे मीर खे अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह मर्दनि जे लाइ छा हुकुम आहे मदीने वारे मीर फरमायो मर्दनि खे बीणो सवाब मर्दनि खे बीणो सवाब मिलंदो मर्दनि खे बीणो सवाब यानी हुननि खे 1 लख नेकियूं त मर्दनि खे 2 लख हुननि खे जेकॾहिं 1000 दर्जा हुननि जा बुलंद थींदा त मर्दनि जा 1000 दर्जा बुलंद थींदा अब असांखे महबूब मिलियो नबियनि जो सरदार मिलियो हर शइ बढ़िया त हुनजे सदके में बढ़िया काइनात बणी मदीने वारे मीर जे सदके में वो आखिर में हिया कयूं है चवे दिल थी हुजे सामो सदा सरदार जो रोज़ अदमत करे सुभान अल्लाह ऐ हबीबे के पैरे सोहणे मिठे मन ठार जो रोज़ो ऐ चवे दिल थी हुजे सामो सदा सरदार जो रोज़ो अल्लाह ताला खां दुआ शरैन गालन ते अमल जी तौफीक अता फरमाए वा आखिर दावा यानी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।